दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु बहितरीनु अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मां तव्हांखे कल्ह ई ॿुधाए छॾियो त हसीना हाणे शक जे दायरे में अची वई आहे। हसीना जॾहिं मुसीबत आहे हाणे हू पत कीअं ॾिए। हाणे जाकिर ख़ान इन खे एॾो सवलो न छॾींदो, कीअं बि करे हिन खे चवंदोसि भले साईं दे पत ॾे। हाणे हसीना बेगम जो साहु निड़ी में अची फाथो आहे। हाणे हू गुसो करे थी जाबर ते बि। हाणे जाबर खे फ़ोनूं करे धमकियूं ॾींदी, तव्हां ॾिसिजो। जाबर खे चवंदी इहो शक रुंडे में तूं विहायो आहे। जाबर क़समूं खणंदो मां नाहे कयो, रुंडो पाण इहो को निभागे ॻाल्हि कई हूंदी। ऐं हसीना इहा ॻाल्हि कंदी जाबर खे, अगरि मां ज़ाहिर थियुमि त मां तव्हां सभिनी खे ज़ाहिर कंदुमि। जेतिरा खून मां कया आहिनि ओतिरनि में तव्हां बि ॿधलु आहियो। मां ही कंदुमि, मां हू कंदुमि। सानी जाबर खे पूरो करे छॾींदी, ब्लैकमेल कंदी। ऐं हिते जाबर बि चवंदो तूं बि खून सभु तूं कया आहिनि। ऐं जाबर इहा ॻाल्हि कंदो त मां जेतिरो खून कयो आहे या न कयो आहे, लेकिन तूं कया आहिनि, इहे सभु कमु तुंहिंजा आहिनि। असां तुंहिंजे मथां पकंदासीं। गुलशेर खे बि तूं ज़हर ॾिनो आहे, फलाणो कमु बि तूं कयो आहे। हीअ हिक ॿिए खे माना ब्लैकमेल कंदा रहंदा। ऐं होॾां रुंडो बि इहा ॻाल्हि करे फासी वियो आहे। रुंडो हाणे करे त करे छा, रुंडे वटि बि का वाह कोन आहे। ऐं हिते जाकिर ख़ान खे भले ई हिकु ज़बरदस्त इहा ॻाल्हि हथु आई आहे।